जामशोरे में सिंध यूनाइटेड पार्टी के सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटी जो इजलास जलाल महमूद शाह की सदारत हेठि थियो। इजलास में डॉक्टर पीर खलील जान सरहंदी, जगदीश आहूजा, रोशन अली बुरडो, अमीर अली थेबो, गुलाम मुस्तफ़ा चांडियो समेत केतरनि अॻवाननि शिरकत कई। इजलास में फैसलो कयो वियो त 20 मार्च 2021 ते सन में पार्टी के जनरल काउंसिल जो इजलास कोठायो वेंदो। इजलास में सिंध यूनाइटेड पार्टी में शामिल थींदड़ मुख़्तलिफ़ ज़िलनि मां क़ौमी कारकुननि जी शिरकत के फैसले के साराईंदे इत्मीनान जो इज़हार कयो वियो त SUP की मक़बूलियत में इजाफो थी रहियो आहे। सैयद जलाल महमूद शाह चयो त सिंध समेत सॼे मुल्क में करप्शन वसीले हासिल कयल दौलत ज़रिए वोट की ताक़त के यरग़माल बणायो वियो आहे। सैयद जलाल महमूद शाह चयो त सिंध अंदर पुलिस जी सियासी बुनियादनि ते मुक़ररी प्रमोशन ऐं भर्तियूं थियण सबबि सिंध हुकूमत अदालत खां मथां कदम खणी रही आहे। इजलास में सिंध यूनिवर्सिटी के शागिर्द इरफान जतोई जे बेरहमानी क़त्ल की सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कंदे वाक़े की आला सतही जांच करण जो मुतालबो कयो वियो।